नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के टंडोलायार मां खबर ॾींदालूं। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि ज़िले टंडोलायार में तरक्याती कमनि बाबति इजलास जारी। इजलास DC कॉम्प्लेक्स में जारी है। इजलास में सूबाई वज़ीर मंजूर वसाण, सैयद नासिर हुसैन शाह, सैयद ज़िया अब्बास शाह, इस्माइल राव, ड्याम खान शोरो, ड्याम इकराम दाइजो ऐं मुंतखब अॻवाननि शिरकत कई है। इजलास में चेयरमैन PND हसन नकवी ऐं सेक्रेटरी वर्क्स अता सुमरो, सेक्रेटरी बल्दियात नजम ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते वज़ीर आला सिंध ब्रीफिंग ॾींदे चयो त असां हर ज़िले में वञी तरक्याती कमनि जो जाइज़ो वठणु शुरू कयो आहे। ज़िलनि में वञी थींदड़ तरक्याती कमनि जी रफ़्तार ऐं मयार बाबति ऐं मसइलनि बाबति ॼाण मिले थी। आऊं चाहियां थो हर ज़िले में सुठा कम थियनि ऐं अवाम खे वधि मां वधि सहूलियतूं मिली सघनि। उन मौके ते चेयरमैन PND वज़ीर आला सिंध खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त ज़िले जे APD तहत 53 स्कीमूं शुरू कयूं वयूं। तमामु 53 स्कीमुनि मां 27 स्कीमूं नयूं आहिनि। हिन चयो त 27 स्कीमूं 488,533 मिलियन रुपयनि जी लागत सां शुरू कयूं वयूं। नई स्कीम लाइ हेसी ताईं 190.13 यानी 60% रक़म जारी कई वई है। उन दौरान वज़ीर आला सिंध नई स्कीमुनि में सुस्त रफ़्तारी ते नाराज़गी जो इज़हार कंदे इन्हनि खे फौरी तौर कंप्लीट करण जो हुकुम ॾिनो। जंहिं बाद वज़ीर आला सिंध खे ॿुधायो वियो त ADP जी 26 जारी स्कीमूं 1.5 अरब जी लागत सां शुरू कयूं वयूं आहिनि। 19 स्कीमुनि लाइ 417.792 मिलियन जारी कया विया, जेके मजमूई फंड्स जो 95% थिए तो। मज़कूरा 19 स्कीमूं साल जे आखिर ताईं मुकम्मिल कयूं वेंदियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।